सखर मां रिपोर्ट शामिल कंदासीं। हफ़ीज़ लाशारी जी सखर सिटी में पीएसटी जीएसटी वेटिंग उम्मीदवार पंहिंजी तकरीर में मुसलसल देर ऐं मुतालबनि खे नज़रअंदाज करण खिलाफ़ सखर प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो आहे। मुज़ाहिरीन हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खंयलु आहे जिन ते मुतालबा मंज़ूर कयो लिखियलु आहे। एहतिजाज जे दौरान उम्मीदवारनि शदीद नारेबाज़ी कंदे मुतालबो कयो त अदालती हुक्मनि ते अमल दरामद खे यकीनी बणायो वञे। आईंदा थियण वारे इजलास खे उन मामले खे एजेंडा में शामिल कयो वञे। ऑफर ऑर्डर जारी कया वञनि। एहतिजाज जी क़यादत मुजाहिद महफूज़ अहमद अली रज़ा समेत ॿियनि वेटिंग उम्मीदवारनि कई। उन मौक़े ते मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 5 सालनि खां जीएसटी पीएसटी वेटिंग उम्मीदवार इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। इल्ज़ाम आहे त उन्हनि सभिनी जे मसइले जे हल लाइ स्पेशल कमेटी जोड़ी वञे, पर हिन कमेटी जी एजेंडा में पीएसटी जीएसटी वेटिंग उम्मीदवार जे मामले खे शामिल न कयो वियो आहे। उम्मीदवारनि वधीक चयो त सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार शाह अदालती हुक्मनि ते बि अमल दरामद नाहे कयो। सखर सिटी जे वेटिंग उम्मीदवारनि खे मुसलसल नज़रअंदाज कयो पियो वञे।